तमाम लोगों को PGNIG की तरफ से मेरी तरफ से बहुत मुबारक हो, स्पेशली ऑर्गेनाइज़र साहिबान को, डॉक्टरों को और जो यहाँ पे मुख्तलिफ ओहदेदारान हैं उनको, कम्युनिटी को कि उन्होंने एक इतना अच्छा ये इवेंट जो कि लोगों की ज़रूरत थी उसको ऑर्गेनाइज़ किया है और मुफ्त इलाज कर रहे हैं आँखों का। ॿिनि ॾींहंनि जी अखियुनि जी कैंप आहे जंहिंमें फेको ऑपरेशन कया वेंदा आहिनि जेके बग़ैर टाके जा हूंदा आहिनि। अॻु में त माना ईअं हूंदो हुयो जो टाका लॻंदा हुया, मरीज़नि खे रहायो वेंदो हुयो, पर हिन वक़्तु जदीद दौर अची चुको आहे ऐं हिन में अल्हम्दुलिल्लाह जेको आहे सो फेको ऑपरेशन कया वेंदा। ऐं डॉक्टर मोहम्मद ख़ान शेख जेको अखियुनि जो माहिर डॉक्टर आहे उहो उन सां गॾु डॉक्टर मुमताज़ डेरो साहिब जिन आया आहिनि। अॼु पहिरें ॾींहं ते ॿिनि ॾींहंनि जी अखियुनि जी कैंप आहे, ॿ ॾींहं अखि। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन 1996 खां वठी हिन पसमांदे इलाइक़े काछे में कमु पई थी करे ऐं तक़रीबन आई कैंप, स्कैन कैंप, पंहिंजो मेडिकल कैंप्स असां करे रहिया आहियूं। हीअ बि पसमांदा इलाइक़ो आहे टंड रहीम खान, पर हिनमहिल रोड आहिनि, डॉक्टर साहब पंहिंजे कारनि ते अची विया आहिनि, पर जिथे असांजी गवर्नमेंट सिंध हुकूमत नथी पहुचे उते असां डॉक्टरनि खे उठ ते बि सवार करे कीर्तर जे कुंड में बि असां कैंप करे चुका आहियूं। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी, ख़ासि करे सेगा वारनि जी, मीडिया वारनि जी। मां 1996 में जॾहिं अञा इलाइक़ो घणो पोइ पहलो हुन दौर में मां आयुसि, असां तॾहिं कई ते छिनीअ में, टंडे रहीम बि मां अॻ में आयो आहियां। पर पहिरीं ॻाल्हि त वॾी महिरबानी, वॾो जस हुजे हितां जे लोकल दोस्तनि खे, हेॾे पुठिते पियल इलाइक़े में हीअं दोस्तनि जी ख़िदमत था कनि। ऐं तव्हां ॾिसंदव ज़हनी सतह ते छा जो हे शहर खां, रोडनि खां ऐं आबादियुनि खां परे हुजण जे करे हिकु त हिते गुरबत घणी आहे, ॿियो वरी ईअं सम्झो अवेयरनेस बि घटि आहे।